अॼु असीं जंहिं मौज़ू ते ॻाल्हि कंदासीं उहो आहे समाजी तरक़ी ऐं असांजो किरदारु या समाज में हिकु बाशऊर फ़र्द जो कहिड़ो किरदारु थींदो आहे या समाजी तरक़ी चइबो छा खे आहे। बुनियादी तौर ते असांजे समाज में इनफ़रादी तरक़ी तमामु घणी आहे। इंडिविजुअली फ़र्दी तौरु इनफ़रादी तौरु माण्हू तरक़ी करे रहिया आहिनि, पर समाज पैरेलल पोर विछोट समाज तरक़ी न करे रहियो आहे। बुनियादी तौर ते ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त माण्हू जी इनफ़रादी तरक़ी सां गॾु समाज बि तरक़ी करे। ऐं समाजी तरक़ी चइबो छा खे आहे, असीं जंहिं समाज में रहूं था उन में बि हिकिड़ी सोसाइटी आहे जंहिंखे असीं स्टेटिक सोसाइटी चवंदासीं या स्टेगनेंट सोसाइटी चवंदासीं, बीठल समाज आहे। ठीकु आहे, माण्हू ज़िंदगी गुज़ारनि पिया, माण्हू खाइनि पिया पीअनि पिया, ऐं पर उहे हिकु मख़सूस समाज जो हिसो आहिनि। हिकिड़े मख़सूस दायरे मंझि उन्हनि जी ज़िंदगी गुज़रे थी पई। समाजी तरक़ी जो जेको बुनियादी ॾाको आहे उहो तालीम आहे। तालीम हिकिड़ो ज़रियो आहे। त हाणे असीं जेकॾहिं हिकिड़ी सादी जदवल ठाहियूं ऐं असीं पंहिंजी समाज जो जाइज़ो वठूं त असीं ॾिसंदासीं त हिकिड़े ॻोठ में या हिकिड़े शहर में केतिरा माण्हू पैदा थिया आहिनि, मुख़्तलिफ़ शोबनि जा केतिरा माण्हू पैदा थिया आहिनि। मिसाल तौरु हिकिड़े ॻोठ में आउं सम्झां थो हिकिड़ो सादो जेको जदवल आहे, सादे जेको असीं ठाहियूं, हिकिड़ो ग्राफ ठाहियूं त हिकिड़े ॻोठ मां घटि में घटि 10 डॉक्टर हुजणु घुरिजनि, 10 बैरिस्टर हुजणु घुरिजनि, 10 साइंटिस्ट हुजणु घुरिजनि, 10 इंजीनियर हुजणु घुरिजनि, ऐं घटि में घटि 10 प्रोफेसर हुजणु घुरिजनि, ऐं घटि में घटि 10 वॾा इंडस्ट्रियलिस्ट हुजणु घुरिजनि। ऐं ईअं ई 10 जे अंग सां घटि में घटि जेको असांजो मिनिमम अंग चऊं त उहो माण्हू उन समाज मां हुजणु घुरिजनि। पर असीं जेकॾहिं असांजे समाज जो हिकु जाइज़ो वठंदासीं त असांखे इहो अंग न मिलंदो। असां हिन वक़्तु बि हिकिड़े रिवाजी समाज में गुज़ारूं पिया, ऐं माण्हू जा जेके अवलियत आहे, माण्हुनि जी जेका हिन वक़्तु प्रायोरिटी आहे उहा समाजी तरक़ी न आहे। या असांजो ॿियो जदवल ठाहियूं त हिकिड़े ॻोठ में केतिरा असांजा इदारा आहिनि, छा उते बुनियादी बेसिक हेल्थ यूनिट आहे, ऐं उते हायर सेकेंडरी ताईं तालीमी इदारा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते गर्ल्स एजुकेशन जेका असांजी आहे उहा उनजी कंडीशन कहिड़ी आहे, उनजी हालत छा आहे। त असीं ॾिसूं था ऐं असीं महसूसु कंदासीं त उनजी हालत इलाही बुरी आहे। त असां इन खां अलावा टियों जेकॾहिं असीं ॾाको ठाहियूं त उन समाज में केतिरा माण्हू आहिनि जेके पढ़ियल लिखियल आहिनि ऐं उहे समाजी तरक़ी में, मिसाल सिविल सोसाइटी जेका असीं आहे उहो केतिरो हिसो वठनि था पिया। समाज जा माण्हू केतिरा मुतहरिक आहिनि पंहिंजे समाज जी तरक़ी जे लाइ, उहे इदारनि जे क़याम लाइ केतिरी कोशिशि कनि था पिया। ऐं उनखां अलावा जेको असांजो इंफ्रास्ट्रक्चर आहे समाज जो, सोसाइटी जो, उहो कीअं आहे। ऐं सम्झां थो उनजी बि हालत एतिरी सही कान्हे का। सो आउं सम्झां थो समाजी तरक़ी बुनियादी तौर ते ॾिसण लाइ असां पंहिंजी भेट कंदासीं दुनिया जे तरक़ी याफ़्ता समाजनि सां, तरक़ी याफ़्ता मुल्कनि सां, त उते हिकिड़ो क्लास ठहियलु आहे। ऐं सम्झां थो कंहिं बि सोसाइटी जो जेको बुनियादी हेलीपैड हूंदो आहे, बुनियादी जेको उनजो प्लेटफॉर्म हूंदो आहे, उहो उन जो हिकिड़ो क्लास हूंदो आहे। त असां जेकॾहिं पंहिंजे भर वारे सोसाइटी पंजाब जो जाइज़ो वठंदासीं त उते उन्हनि माण्हुनि हिकिड़ो पंहिंजो क्लास ठाहियो आहे। ऐं हिकिड़े ई घर मां हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो फॉरेन सेटल्ड आहे, हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो डॉक्टर आहे, ॿियो इंजीनियर आहे, टियों फोर्स में आहे, कंहिं वॾे उहिदे ते मतिलबु सरकारी नौकरी में आहे या ब्यूरोक्रेट आहे, ऐं हिकिड़ो उन्हनि मां को एडवोकेट आहे। त असां ॾिसंदासीं त उहो हिकिड़ो क्लास ठहे थो, उहो बहसियत मजमूई उन समाज खे कंहिं न कंहिं हिसाब सां सपोर्ट करे थो, उन समाज खे मथे खणे थो, ऐं समाजी मामला जेके आहिनि उहे हल करे थो। सो असांखे इन ॻाल्हि ते सोचणो पवंदो त असांजी जेका अवलियत आहे उहा कहिड़ी आहे। मिसाल असांजी अवलियत तालीम आहे, या असांजी अवलियत छेड़ो आहे, फ़साद आहे, या असांजी अवलियत कंस्ट्रक्टिव आहे या डिकंस्ट्रक्टिव आहे, मतिलबु तामीरी आहे या तख़रीबी आहे। त असां सभिनीनि खे इहो फ़ैसिलो करिणो पवंदो त असांजे समाज में जेके मनफ़ी रवैया आहिनि माण्हुनि जा, या जेके नेगेटिविटीज़ आहिनि, असांखे उन अॻियां बीहणो पवंदो
ऐं असांखे जेका कंस्ट्रक्शन आहे या कंस्ट्रक्टिव जेका थॉट आहे या कंस्ट्रक्टिव जेको असांजो माइंड सेट आहे उन खे जेको आहे सपोर्ट करिणो पवंदो, उनखे अॻियां आणिणो पवंदो त जीअं असां हिकिड़े समाजी तरक़ी जे गोल खे हासिलु करे सघूं। समाजी तरक़ी जे जेके घुरिबल तक़ाज़ा आहे या दुनिया जी तक़ाज़ा आहे उन मुताबिक़ असां बि समाजी तरक़ी करे सघूं ऐं असां पंहिंजे समाज खे नुमाया करे सघूं। ऐं उनजो नुमाया करण जो वाहिद हल इहो आहे त जेका असांजी यूथ आहे उहा केतिरो एक्टिव आहे या उन समाज मां केतिरा माण्हू यूनिवर्सिटी पहुता आहिनि, उहे उन समाज लाइ छा था कनि, या केतिरा माण्हू उन समाज सोसाइटी मां उन सराउंडिंग मां मुख़्तलिफ़ अख़्तियारी इदारनि पहुता आहिनि जिते उन वटि अख़्तियार आहे, उहे पंहिंजे समाज लाइ कुझु करे सघनि था त उहो छा था कनि। मिसाल ॿियो असां जेकॾहिं जदवल ठाहींदासीं त असांजे समाज में जेका बुनियादी असांजी तहज़ीब आहे या बुनियादी जेके तरक़ी जा मामला आहिनि उहे कीअं आहिनि। जीअं मिसाल छा असांजे समाज में गैस कनेक्शन आहे, असांजे समाज में सोसाइटी में बिजली जी फ़राहमी आहे, बिजली आहे त उहा हले केतिरे थी, या असांजे समाज असांजे ॻोठ ताईं रोड रस्तो या मार्केट मंडी ताईं असांजी रसाई कीअं आहे, रोड कीअं आहे, रस्तो कीअं आहे, या ॿिया जेके घुरिबल इंसानी बुनियादी ज़रूरतूं आहिनि उहे कीअं आहिनि, या सोसाइटी जे माण्हुनि जो जेको हिकिड़ो समाजी बिहेवियर आहे, उन्हनि जो जेको एटीट्यूड आहे उहो कीअं आहे, उनजो पाण में बाहिमी तालुक़ कीअं आहे, उहे कीअं था हिक ॿिए सां रहनि, कीअं उन जा मामला कहिड़ा आहिनि, मसइला कहिड़ा आहिनि। त इहो सभई असांजी समाजी तरक़ी जा हिकिड़ा टूल आहिनि ऐं समाजी तरक़ी जा हिकिड़ा सादा समाजी औज़ार आहिनि। सो आउं सम्झां थो त असां जेकॾहिं इन सॼे फार्मूले ते, इन पैरामीटर्स ते असां पंहिंजी सोसाइटी जो जाइज़ो वठंदासीं त असांजी सोसाइटी हिन वक़्तु कहिड़े माना अंग में बीठी आहे, कहिड़े अंदाज़ में बीठी आहे ऐं कहिड़े लेवल में बीठी आहे, त असांखे उन हिसाब सां समाजी तरक़ी जे लाइ पाण पतो वञिणो पवंदो ऐं असांखे पंहिंजी जाइज़ो वठिणो पवंदो। महिरबानी।